अस्सलाम वालेकुम दोस्तों, मक़तल ड्रामे जी पूरी अपडेट अची चुकी आहे। उन जो प्रोमो भी रिलीज़ थी चुको आहे ऐं इन जी पहिरीं एपिसोड कहिड़े ॾींहुं ईंदी इहा बि तव्हांखे अपडेट ॾींदासीं ऐं काफ़ी सारियूं जेको अपडेटूं मक़तल ड्रामे जे बारे में। इन वीडियो के आख़िर ताईं ज़रूरु ॾिसजो दोस्तों, थी सघे त शायदि को सभी लोग यूट्यूब चैनल के भी ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों सब खां पहिरियां मक़तल ड्रामे जे बारे में अपडेट मूं तव्हांखे ॾिनी हुई। तव्हांखे यादि हूंदो जे तव्हां मुंहिंजो पुराणी वीडियो ॾिठियूं आहिनि, पोएं हफ़्ते में मां तव्हांखे ॿुधायो त मक़तल ड्रामो भी अचण वारो आहे 2024 में। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायो त इहो बागुल जी जॻह ते हलंदो छंछरु ऐं आचर जी राति, ठीकु आहे न। ऐं ईअं ई थियो प्रोमो तव्हां ॾिठो, प्रोमो में अची वियो सभु कुझु। हाणे इहो अॻे छंछर ते ऐं आचर ते 2 क़िस्तां हलंदियूं, यानी 8 ॾींहं में सिर्फ़ु 2 क़िस्तां। जंहिं ॾींहुं ज़हर तकरार ड्रामो न ईंदो ऐं 2 ॾींहं उन ॾींहुं इहो ड्रामो हलंदो बागुल जी जाइ ते, ऐं जेको आहे मक़तल ड्रामो हलंदो। इन जी कहाणी कीअं आहे इहा अपडेट मां तव्हांखे पहिरियों ॾेई चुको आहियो आहियां ऐं हाणे सिर्फ़ु तव्हांखे पूरी मालूमात ॾियण लाइ आयो आहियां त इहो अॻे छंछरु ऐं आचर ते हलंदो ऐं 2024 में स्टार्ट थींदो। 2024 ॿियो ॾींहुं आहे 2 तारीख़ आहे, बीजी चुको आहे, 2 जनवरी आहे। जे इहो पोयों छंछरु आचर जेको गुज़री वियो इहे जे 2024 में अचे हा त पहिरीं क़िस्त इन जी हली वञी आहे छंछरु ते, लेकिन उहो 2023 में छंछरु ऐं आचर गुज़रिया। लेकिन हीउ जेको छंछरु आचर ईंदो इहो 2024 में ईंदो। इन जी पहिरीं क़िस्त बि 2024 में अचणी आहे ऐं जेको आहे छंछरु ऐं आचर ते 2 क़िस्तां जूं ईंदियूं। मिलंदासीं असां वरी नेक्स्ट एपिसोड नई अपडेट सां। ख़ुदा हाफ़िज़।